أعوذ بالله من الشيطان الرجيم بسم الله الرحمن الرحيم الحمد لله رب العالمين والصلاة والسلام على سيد الأنبياء والمرسلين وعلى آله وصحبه أجمعين अम्मा बाद मुंहिंजा दोस्तो अॼु मूंखे हज़रत पीर साईं इमामुल आरिफ़ीन हज़रत पीर साईं सैयद मोहम्मद राशिद रोज़े धणी रहमतुल्लाह अलैह जे हिकिड़े सफ़र में आयल हिकिड़े वाक़े जी ॻाल्हि ॿुधायां थो। ऐं मुंहिंजे महबूब साईं जी मुर्शिद करीम जी जेका हक़ीक़त आहे उहा जेका निगाह आहे उन जो कमाल ॿुधायां थो। ऐं हीअ जेको तव्हांखे नकुल चओ या हक़ीक़त चओ जेका ॿुधायां थो सा हिकिड़े दरवेश फ़क़ीर जे ज़बान मुबारक खां ॿुधी आहे जेको वॾे दर्जे जो फ़क़ीर आहे। पीर साईं जन हिकिड़े सफ़र मुबारक में हुआ, जमात तमामु घणी हुई। उते हिकिड़े शख़्स हज़रत पीर साईं सरदार जन जी ख़िदमत में अची अर्ज़ु कयो त क़िबला साईं महिरबानी फ़रमाए अॼु मुंहिंजी दावत वठो। पीर साईं जन उहा दावत क़बूल कई। पोइ जमायत सां गॾु पीर साईं सां गॾु हिकिड़ो फ़क़ीर बि हो। उन खे इहा ख़बर पई त हीउ जेको दावत ॾियण वारो आहे सो चोर आहे ऐं मूंखे ख़बर आहे मां हिन इलाइक़े जो माण्हू आहियां। सो पीर साईं जन जे हुज़ूर में त ज़रूरत शायदि न करे सघियो जो अर्ज़ु करे त साईं चोर आहे, हिन ॾे चोर ॾे छो हलिजे। पर पोइ हिन छा कयो जो पीर साईं जन पाण उन शख़्स जी दावत ते विया ऐं हीउ शख़्स इन ख़ौफ़ खां या इन ख़्याल खां पंहिंजे वहम जे ख़्याल खां न वियो साईं चोर आहे जेको खाराईंदो पीआरींदो सो हराम हूंदो माज़अल्ला। बहरहाल ही पीर साईं जन हुन दरवेश जी दावत ते विया ऐं ही माण्हू पंहिंजे कंहिं ॿिए दोस्त जेको वास्तेदार हुउसि उन वटि हलियो वियो। राति उते गुज़ारियईं, खाधो पीतो बि खाधईं, सभु कुझु कयईं। सुबुह जो अची पीर साईं जे हुज़ूर में हाज़िर थियो। पीर साईं जन हिन खां पुछो त बाबा तूं गैर हाज़िर आहीं, सो राति तूं कोन आहीं असां सां गॾु, तूं काॾे वियो आहीं? पोइ उते चई साईं हीउ चोर हो, मूंखे ख़बर हुई हिन जा माल मिल्कियत सभु चोरी जा हराम जा आहिनि। सो इन ख़ौफ़ खां इन ख़्याल खां त हाणे मां हिन जे घर इहो हराम खाधो कीअं खावां, मां पंहिंजे दोस्त वटि हलियो वियुसि। हाणे इहो हिन जो वहम ऐं गुमान हो, हुनखे इहा ख़बर कान हुई त मुंहिंजे महबूब साईं जो कमाल ऐं शान छा आहे। बहरहाल पोइ पीर साईं जन हिन खे चयो बाबा हाणे जंहिं वटि तूं राति रहियो आहीं हुनखे घुराए, हाणे था ख़बर वठूं तो हराम खाधो आहे या असां हराम खाधो आहे। उहो माण्हू अची वियो, उन खां पुछा कई पीर साईं जन। पीर साईं जन जे हुज़ूर में उन शख़्स अर्ज़ु कयो क़िबला जेको हीउ राति अटो हिन खे पचाए अन्न खारायो आहे उहो फलाणे वाणे जे दुकान तां वरितो। उन वाणे खे घुराए वियो दुकानदार खे। दुकानदार चयो साईं बाबा मूंखे फलाणो हारी जेको आहे सो ॾेई वियो। उन हारी खे घुराए वियो। उन हारी अची हक़ीक़त बयानु कई त साईं मां पंहिंजे अन्न जी ॿार जेका आहे सो तयारु करे रखी सॼी लही इहो खणी न सघियुसि। पोइ अलाह जे आसिरे ते ॿार छॾे पंहिंजे घर हलियो वियुसि। सुबुह सवेर जो हथियार बि उहो खणी सुबुह सवेर जो अचां त परे खां ॾिसां त मुंहिंजी ॿार ते खंज़ीर जेको आहे सो उहो मुंहिंजो अन्न पियो थो खाए। मूंखे का वड़ाई, मां हुनखे बंदूक मारी ऐं मरी पियो। पोइ ॾिठमि त उहो हुनजो पेट जेको आहे फाटी पियो। ताज़ो अन्न हुनजे पेट मां जेको निकितो उहो खणी मां वाणीअ जे दुकान ते उहो ॾेई आयो हुउसि। पोइ हक़ीक़त जंहिं त खुली त पीर साईं जन फरमायो फ़क़ीर हाणे ॾे ख़बर
त तो हराम खाधो या असां? फ़क़ीर शर्मिंदो थियो ऐं सॼी जमायत शुकराना अदा कया। सो साईं हाणे हिन हक़ीक़त में जा असांखे इहा ॻाल्हि मालूम थी थिए त हक़ीक़ी कामिल अल्लाह जा प्यारा वली कामिल मुर्शिद उन्हनि जी निगाह जो कमाल ॾिसो त इहो सॼो मामिलो हुन ॾिठो पए त हीउ काॾे वियो आहे, छो वियो आहे, कहिड़े हिसाब सां वियो आहे। पर वरी ॿिए नंबर ते असां माण्हुनि जी हालति इहा आहे त असांखे का थोरी सोबत नसीब थी वई या को नंढिड़ो ई नुक़्तो हिकिड़ो हथु अची वियो त बसि उते ई पाण खे असां कामिल था सम्झूं ऐं वॾा था सम्झूं, पाण खे सम्झूं था त असांखां वधीक ॿियो केरु ई कोन्हे को। सो ईअं कोन्हे को, सोबतुनि ऐं महबूबनि जे ख़िदमतुनि में रही रही माण्हू कामिल थींदो आहे। रुगो ईअं न आहे जो हरेड़ मिली वई त माण्हू पंसारी थी वियो। सो अलाह साईं तव्हां असांखे पंहिंजे मुर्शिदनि जी हमेशह ताबेदारी ऐं उन्हनि जी सोबत नसीब फरमाए, कामिलनि जी, बुज़ुर्गनि जी, दोस्तनि जी, फ़क़ीरनि जी जेके अलाह जा बाना सचा आहिनि उन्हनि जी सुञाण अता करे, उनजी सोबत अता करे। वमा अलैना इल्लल बलागुल मुबीन।